अस्सलाम वालेकुम दोस्तों ARY डिजिटल ड्रामे शेयर जी अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं दोस्तों। इन खां पहिरियों असां चैनल ते न्यू आहे तो सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कंदा दोस्तों। अॼु तव्हांखे वॾी हिकु अपडेट ॾियण वारा आहियूं दोस्तों। तो हीअ अपडेट मिस न कजो, हीअ अपडेट तव्हां खां मिस थी वई त सभु कुझु मिस थी वियो दोस्तों। तो बिना देर वारो पंहिंजी अपडेट जी तरफ़ तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं। त जी दोस्तों तव्हांखे ॾिसण त अहद जेको अमेरिका वञण जी तयारी करे रहियो आहे ऐं उन सां हिकु शेर हिकिड़ी गेम खेॾंदो दोस्तों। हिकु गेम अहिड़ी खेॾंदो हीअं अमेरिका पहुचंदो त हुनखे माना जा माराईंदो या हुनखे हुते क़ैद कंदो। बराबरि हुनजो माना जेको पैसो जेको आहे त हुनजो ख़र्चु थी वियो आहे ऐं चाचे जेको आहे शेर जो उनखां जेको पंहिंजो पुटु अहद आहे उहो माना समूरा पैसा जेके आहिनि 2-3 महीननि जी कमाई जेको त खणी शेर जे हवाले कई आहे। जी उहो असांजे बिज़नेस में लॻाए असांजो बिज़नेस अॻिते अचे। पर जेको शेर आहे त हुनखे अमेरिका मोकिले ऐं हुन सां वॾी गेम खेॾण वारो आहे दोस्तों। त जेका नेक्स्ट एपिसोड जो इंतज़ारु ज़रूरु कजो। ऐं ॿिए पासे तव्हां ॾिसंदव त काका साहब जेको हिन महिल मौत जे बिस्तर ते आया ऐं समीर चवंदो जेकर असां वटि जाइदाद जी दुश्मनी न हुजे हा त हिन महिल काका साहब असां सां गॾु हुजे हा, मौत जे बिस्तर ते न हुजे हा। ऐं नेक्स्ट एपिसोड में हिकु भेरो ॿीहर शेर जेको फजर सां मिलंदो ऐं फजर खे चवंदो तूं वरी छा बि सोची पर मां तोखे ॾिसण ईंदो रहंदुसि ऐं शादी बि ॿिए कंहिंसां तुंहिंजी न थियणु ॾींदुसि। जेकॾहिं शादी थींदी त असां ॿिनि जी थींदी, मेलाप थींदो त असां ॿिनि जो थींदो, वरना न मां शादी कंदुसि न तोखे शादी करणु ॾींदुसि। पोइ ईअं ई वेठा हूंदासीं, हिक ॿिए सां मिलण जे लाइ ईंदा रहंदासीं। शेर नेक्स्ट एपिसोड में चवंदो त मुंहिंजो जेको घरु आहे, मुंहिंजूं ख़ुशियूं आहिनि जेको त इन चाचे बदर ऐं जेका मुंहिंजा सोट आहिनि इहे अहद ऐं फ़हद जेका आहिनि त उन्हनि खां ख़तरो आहे। इन्हनि खे सज़ा ॾियणु ज़रूरी आहे ऐं जीअं त अहद खे पंहिंजे मंज़िल मक़ाम ते पहुचाईंदो ऐं दुबई अमेरिका में मुंहिंजो मतिलबु त पहुचंदे ई हुनखे वॾी गेम शुरू कंदो दोस्तों। गेम जो मोहरो जेको आहे त हुन राजदान खे बनायो आहे ऐं उहो चए त जॾहिं तूं मां अमेरिका में पहुचे त मूंखे पल पल जी ख़बर ॾिजांइ जीअं असांखां गेम या मिस न थिए ऐं मां हुन ते क़ाबू पाए सघां। जी दोस्तों त हीअ हुई असांजी अपडेट। वधीक अपडेटूं ॾिसण ऐं ॿुधण लाइ सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे ऐं ईंदड़ एपिसोड मिस न कजो दोस्तों। वरी मिलंदासीं तव्हां सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों।